जॾहिं भी मुहर्रम जी तारीख़ लिखबी शहीदन में लिखे वो उमर अगमी अगमी। जॾहिं भी मुहर्रम जी तारीख़ लिखबी शहीदन में लिखे वो उमर अगमी अगमी। सजो साल आहे शहीदन जे वरसे, सजो साल आहे शहीदन जे वरसे, मगर तिन में मने वो उमर अगमी अगमी। मुहर्रम त इस्लाम जे साल में आ, महीनो इहो पहिरो हर हाल में आ, हर हाल में आ। मुहर्रम त इस्लाम जे साल में आ, महीनो इहो पहिरो हर हाल में आ, हर हाल में आ। महीनो बि पहिरियों दिहाड़ो बि पहिरियों, महीनो बि पहिरियों दिहाड़ो बि पहिरियों, शहादत में चइबो उमर अगमी अगमी। महीनो बि पहिरियों दिहाड़ो बि पहिरियों, शहादत में चइबो उमर अगमी अगमी। जॾहिं भी मुहर्रम जी तारीख़ लिखबी शहीदन में लिखे वो उमर अगमी अगमी। तो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उमर घुरी वरतो अल्लाह खां। ॿियनि लफ़्ज़नि में हीअं चओ त सभई कम अज़ कम 1,24,000 कमो बेश सहाबा सभु मुस्तफ़ा जा मुरीद। इहो हिकिड़ो शख़्स मुस्तफ़ा जी मुराद, इहो हिकिड़ो शख़्स मुस्तफ़ा जी मुराद। 1,24,000 कमो बेश सहाबा मुस्तफ़ा जा मुरीद, हिकिड़ो वाहिद माण्हू मुस्तफ़ा जी मुराद। ओ अल्लाह इस्लाम खे इज़त वारो बणाए तो मुस्लमान करे। पोइ उहो उमर को जंहिंखे नबीअ घुरी वरितो उहो का मामूली शइ न आहे। पाण फरमायूं त उमर जंहिं रस्ते सां तूं ईंदो आहे शैतान उहो रस्तो छॾे वेंदो आहे। अञा हिकिड़े रिवायत में ईअं बि ईंदो आहे त पाण करीम जन ओच ते मुर्की पिया खिली पिया। साहब न रस्तो सोना साईं तव्हां मुर्को था, हीअं जो बाज़ार घिटीअ खां कंहिंखां वरिया त मुस्तफ़ा साईं जन मुर्किया। पाण साहब न रस्तो सोना तव्हां खिलियो। पाण फरमायूं त मां ॾिठुमि में त शैतान भॻो पर पोयों गधा वांगुरु टिट बि निकिरनि पिया। मां चयुमि त छो थो भॼे, पोइ जो ॾिठुमि त मुंहिंजे पोयों उमर थो अचे। इहो उमर कहिड़ो उमर? उहो उमर जंहिं मुस्तफ़ा जे ग़ुलामीअ में अचण खां पोइ चिट लिखे थो। हे मुंहिंजे हथ में कागज़ आहे जंहिं ते शेर लिखियल आहे। उन चिट लिखी आहे नील नदीअ दरिया ॾे। हे असांजो अली काज़ी साहब त दरिया जे विच में ॿेट में माइनि खे नचरायो सभु कुझु चई त शायदि पाणी ईंदो, पर हो हुते बि ईअं रस्म इन्हनि जाहिलनि वांगुरु हुई। हे पढ़ियल लिखियल माण्हू जाहिल आहिनि। बहरहाल उहे बि ईअं कंदा जो नौजवान न्याणी हार सिंगार करे दरिया में फिटो कंदा, तॾहिं दरिया नील वहंदो। जॾहिं मुस्लमाननि फतह कयो उन इलाइक़े खे, गवर्नर हज़रत उमर साईं ॾे इहा सूरत हाल लिखी। हज़रत उमर साईं चयो त इस्लाम इन जी इजाज़त नथो ॾे जो कंहिं औरत खे दरिया में फिटो कजे। हज़रत उमर हिकिड़े कागज़ जे टुकड़े ते पर्ची लिखे थो त मां उमर बिन ख़त्ताब तोॾे दरिया नील नदीअ ॾे थो लिखां, जे अल्लाह जे इजाज़त ऐं हुक्म सां वहे थो त तुंहिंजे पाणीअ जी असांजे मुस्लमाननि खे ज़रूरत आहे वही पव। जेकॾहिं दरिया तूं अल्लाह जे इजाज़त ऐं हुक्म सां नथो वहे त तुंहिंजे पाणी जी असांखे ज़रूरत न आहे, अल्लाह असांखे पाणी ॾींदो। उहा चिठी जंहिं जाइ ते पई उन जाइ तो जो पाणी निकितो त अॼु ॾींहं ताईं दुनिया शाहिद आहे त नील नदी सुको न। तव्हांजी सिंधो दरिया सुके, ॿियो सुके, नील सुके नथो। इहा उमर उहो उमर। बहरहाल अल्लाह ताला हिदायत करे सभिनी खे इन जे शान जे सुञाणण। बस इन का वधिक ॿियो छा थे जो नबी सी सभिनी साहब ने फरमायो त लौ कान मिन बादी नबियन लकान उमर, जेकॾहिं मूंखां बाद में अल्लाह वटि अञा नुबुवत जो सिलसिलो हुजे हा त नबी उमर बणे। इहा इंतिहा। शायर शेर में छा चयो, छा चई,
सजो साल आहे शहीदन जे वरसे मगर तिन में मने वो उमर अग में मुहर्रम जी पहिरी त कुर्बानी पहिरी या जानी कुर्बानी लासानी पहिरी मुहर्रम जी पहिरी त कुर्बानी पहिरी या जानी कुर्बानी लासानी पहिरी सभई ॾींहं पोइ सजो साल पोआ सभई ॾींहं पोइ सजो साल पोआ शुरू खां जे अचे बो उमर अग में सजो साल पोआ सभई ॾींहं पोइ सजो साल पोआ शुरू खां जे अचे बो उमर अग में जॾहिं भी मुहर्रम जी तारीख़ लिखबी शहीदन में लिखे बो उमर अग में नहीं असां तकाबुल मता समझे कोई जे समझे तो बदबख्त आहे उहोई नहीं असां तकाबुल मता समझे कोई जे समझे तो बदबख्त आहे उहोई हिते गाल पहिरे पनी जी पढ़ूं था हिते गाल पहिरे पनी जी पढ़ूं था सुफ़ो पहिरियों पढ़े बो उमर अग में हिते गाल पहिरे पनी जी पढ़ूं था सुफ़ो पहिरियों पढ़े बो उमर अग में शहादत में सिद्दीक़ जो नाम भी आ ज़हर सां वतो जहे इहो दाम भी आ खलीफन में रत सां रंगियों जो रफ़ीका खलीफन में रत सां रंगियों जो रफ़ीका शहीदन में सदेबो उमर अग में जॾहिं भी मुहर्रम जी तारीख़ लिखबी शहीदन में लिखबो उमर अग में सजो साल आहे शहीदन जे वरसे मगर तिन में मञेबो उमर अग में सजो साल आहे शहीदन जे वरसे मगर तिन में मञेबो उमर अग में